नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कराची में कुझु ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल इरशाद रांझाणे जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कंडियारो में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे एहतजाज रैली कढी। अदालत जे मेन गेट अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़ वकील शहीद इरशाद रांझाणे जे खून सां इंसाफ़ कयो जा उभ ॾारींदा नारा हणी रहिया। इन मौक़े ते अॻूणे मोतसबे आला सदरदीन अञण सईद नूर शाह, नसरुल्ला सहतो, अलावर ऐं ॿियनि चयो त सिंध में सरेआम दहशतगर्दी थी रही है। सिंधियुनि जो सरेआम क़त्ल आम थी रहियो, पर कानून तमाशो ॾिसण में पूरो है। कराची जे मलीर वारे इलाइक़े में विच शहर में इरशाद रांझाणे खे सरेआम गोलियूं हणे क़त्ल कयो वियो, जंहिं बाद शहीद जा वारिस ऐं पूरा सिंध वासी रोडनि ते निकिरी इंसाफ़ घुरी रहिया आहिनि। पर हिन वक़्त ताईं इरशाद रांझाणे जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो। हिननि मुतालबो कयो आहे त इरशाद रांझाणे जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे शहीद वारिसनि खां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में रोज़ानो अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।